बरसात इनामन जीते थी जित खुनन लिफाफा बंद दमादम जिंद दमादम जिंद अस्सलाम वालेकुम। केड़ा हाल है? खुश आयो, चाक आयो, चंगा आयो, भला आयो। ब्लू कलर वारियूं, पिंक कलर वारियूं, रेड कलर वारियूं सब भेनरूं मुझे खुश आहिनि। ही मथे कुछ वारन वारा, कुछ बगैर वारन वारा, सभिनी के सलाम। अबा खुश आयो, चाक चंगा भला। वेलकम था चऊं तव्हांखे दमादम सिंध में। भाई भली कार, खुश हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो। रात जो तव्हां सां मुलाक़ात थींदी आहे, नाज़रीन तव्हां सां थींदी आहे रोज़ मुलाक़ात, पर हिते त माण्हुनि सां बि थींदी आहे। तो नाज़रीन जेकॾहिं तव्हांखे असांजे हिन महफ़िल में अचिणो आहे, दमादम सिंध में अचिणो आहे, हिन गेम शो में अचिणो आहे, त पंहिंजी हाणे ई हाणे रजिस्ट्रेशन करायो। ही प्रोग्राम तव्हां सां गॾु आहे, तव्हां बि असां सां गॾु आहियो, त अचो, मूंखे तव्हांजो आहे इंतज़ारु। खोड़ सारो प्यार, खोड़ सारी मोहबतूं, खोड़ सारा स्पॉन्सर्स ऐं खोड़ सारा स्पॉन्सर जे तरफ़ां तोहफ़ा अव्हां जे लाइ, खोड़ सारा इनामात तव्हां जे लाइ हिते दमादम सिंध में। सो दमादम सिंध जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि। चलें जी, वेलकम, खुश आमदीद अगेन। भली कार, थैंक यू वेरी मच। भाई हमारे स्पॉन्सर्स हैं, उनके लिए तालियां बजाते रहें, ताड़ियूं बजाईंदा रहो, ठीक है जी। ताड़ियूं बजाईंदा रहंदा त तव्हांजो रत जेको आहे उहो तेज़ी सां हलंदो तव्हांजे अंदरि, ऐं तव्हांजो दिमाग़ सही सां कमु कंदो। सो रत जेकॾहिं तेज़ी सां हलाइणु चाहियो था त पोइ ताड़ियूं वॼाईंदा रहो, शाबाश। ओके भाई, सभ खां पहिरियां असां सां गॾु आहे मारियो पास्ता, जिते ज़ाइको रिवायत सां मिले थो। मारियो पास्ता जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं। पांडा केमिकल, खुशबू और सफ़ाई साथ साथ, खुशबू ऐं सफ़ाई गॾु गॾु, पांडा केमिकल जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं। असांजी सहरी ऐं इफ़्तारी हिकु शइ सां ज़रूरु थींदी आहे, जेका आहे चांहि, ऐं उहा चांहि हुजे टपाल मेज़बान त छा ई ॻाल्हि कजे। रंग, खुशबू ऐं ज़ाइके सां गॾु सिंध जी नंबर 1 चांहि, टपाल मेज़बान। वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स असां सां गॾु आहिनि जी। वकार बिल्डर्स जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि। नेल्सन पेंट्स, रंग जिंदगी का नेल्सन पेंट जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं। ऐं नेल्सन पेंट आला मयार का नेशनल पेंट ब्रांड है। नेल्सन पेंट की खुसूसियत ये, पेंट आपको 25% एक्स्ट्रा कवरेज देता है, जिससे आप कम पेंट के मिकदार में ज़्यादा एरिया पेंट कर सकते हैं। नेल्सन पेंट्स, रंग जिंदगी का, ज़ोरदार ताड़ियूं उन्हनि जे लाइ। तिफल बेबी डायपर्स असां सां गॾु आहिनि जी। पाकिस्तान जी पहिरीं ISO 9001 सर्टिफाइड डायपर्स ठाहिण वारी कंपनी तिफल बेबी डायपर्स जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं, शाबाश। कच्ची आबादी पे मेरी बड़ी नज़र होती है, ठीक है ना। कच्ची आबादी वाले ज़्यादा तालियां बजाए उधर डिफेंस क्लिफ्टन वाले। ये मेरी कच्ची आबादी और मेरी फेवरेट आबादी है। ये मुझे फेवरेट हूंदी है। ये ताड़ी वॼाईंदा रहो, उन्हनि खे ख़बर ई न पए। ज़ोर सां चोथो हथु खणी ताड़ी वॼा, हथु चोथो खणी। ओके भाई, इग्लू मामा मियां रसबेरी पॉप, इग्लू का साथ है, इग्लू क्या बात है, इग्लू जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि भाई। बेक पार्लर, द ट्रू पास्ता एक्सपर्ट, बेक पार्लर जे लाइ बि ज़ोरदार ताड़ियूं। एनेक्स हर काम आसान अब एनेक्स के साथ, एनेक्स जे लाइ बि ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि भाई। एडोर, मास्टर ऑफ हेयर कलर्स, तू है हसीन मास्टर ऑफ हेयर कलर्स, एडोर जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं भाई। मैक्सीफाई एनर्जी, सभिनी जी ज़रूरत मैक्सीफाई एनर्जी लाइ ज़ोरदार ताड़ियूं। ओके, मरहबा, पाकिस्तान जो नंबर 1 नेशनल हर्बल प्रोडक्ट्स मरहबा गुल बहार जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं भाई। GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स असां सां गॾु आहिनि जी। GFS बिल्डर्स जे लाइ बि ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि। तिब्बत सिनो क्रीम बाय कोहनूर केमिकल्स, एशिया जी मशहूर तरीन ब्यूटी क्रीम तिब्बत सिनो जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि। छा कजे, छा कजे, छा कजे। मेडोरा ऑफ लंडन, लिपस्टिक, नेल पॉलिश 100 से ज़्यादा रंगों में दस्तियाब है भाई। मेडोरा ऑफ लंडन जे लाइ भी ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि। ब्लैक ब्यूटी टेल्कम पाउडर लगाने के बाद मुझे किसी परफ्यूम की ज़रूरत नहीं। ब्लैक ब्यूटी टेल्कम पाउडर जे लाइ भी ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि। शाबाश विनिश, शाबाश शाबाश। ब्लैक रोज असां सां गॾु आहे जी। कलर सेफ क्रीम हेयर डाई, क्रीम स्टेन फ्री, 100% ग्रे कवरेज। ब्लैक रोज जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि भाई। ब्लैक रोज, छा कजे, छा कजे, छा कजे। ओके भाई, ब्लैक रोज खां पोइ रिवायत कुकिंग आयल आहे, ऐं बनास्पति बरसों की रिवायत, आज का अंदाज, रिवायत कुकिंग आयल जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि भाई। छा कजे, छा कजे। निज़वा इंटरनेशनल कॉस्मेटिक्स, हिकु दफ़ो इस्तेमालु कयो ऐं बार बार चओ, हाणे सिर्फ़ु
नेज़वा नेज़वा जो गेम गिफ्ट खणी आहे नेज़वा जो पुट शाबाश जल्दी 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 जंहिंजो प्रोग्राम में ध्यान हुजे उनखे ॾे शाबाश नथो लभे तोखे ॿियो बि कॉल खणी आहे ॿियो को खणी आहे मैक्सीफाई एनर्जीस खणी आहे शाबाश वाह ते पटियो पियो आहे हिकिड़ो मिनट बी निज़वा जी ॻाल्हि कई आहे त निज़वा इंटरनेशनल था ॼऊं छॾे ॾिस अचे अचे अदी तो ॾाढो ज़बरदस्त ॻाल्हि कई कम वारी ॻाल्हि कई अचे निज़वा इंटरनेशनल जे लाइ भाई ज़ोरदार ताड़ियूं अगेन फेस फ्रेश जो है ब्यूटीफुल वो है फेस फ्रेश भाई जोरदार ताड़ियूं फेस फ्रेश जे लाइ ज़्यूनिक अॼु मुंहिंजे दोस्त मां ज़्यूनिक चवंदो आहियां माण्हू चवंदा यूनिक चवंदो आहे यूनिक न ज़्यूनिक सोलर आहे भाई ज़्यूनिक सोलर एनर्जी हर क़िस्म जा सोलर इन्वर्टर लिथियम बैटरी ऐं सोलर पैनल दस्तियाब आहिनि ज़्यूनिक ऊंदाहियुनि खां रोशनीअ जो सफ़र अथोराइज़ डीलर VIP इलेक्ट्रॉनिक्स एंड सोलर सोल्यूशन हैदराबाद सिंध त भई ज़्यूनिक सोलर जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि अजवा अवां जी कुकिंग जी अजवा आहे यूनिक अजवा जे लाइ बि ज़ोरदार ताड़ियूं टाउन वन हिकु नओं शहर जदीद तामीर नई सोच ऐं समूरियुनि सहूलतुनि सां गॾु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अवां जे शहर लाइ टाउन वन जे लाइ बि ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि यूनिक बैटरीज असां सां गॾु जी यूनिक बैटरीज द पावर इज़ हेयर हमेशा का साथ यूनिक बैटरीज जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं पाकिस्तान का नंबर 1 ब्रांड क्वीज आइसक्रीम शरबत पाकिस्तान का कोला क्वीज कोला जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं ओलेविया शुक्रिया ओलेविया जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं भाई सिया ब्यूटी क्रीम जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं पिंकिश वाइट ग्लो ऐं अॼु कहिड़ियूं मुंहिंजूं माऊं आयूं आहिनि जेके पंहिंजे धीउ जी तालीम जे लाइ हितां कुझु करे वञण थियूं चाहिनि दमादम सिंध में कौन सी मेरी माएँ हैं जो कहती हैं कि मेरी बेटी ज़बरदस्त एजुकेशन हासिल करे उसकी स्कॉलरशिप के लिए कौन सी माएँ हैं भाई हाथ उठाओ त पोइ अॼु असां वटि अची वियो आहे लाइबुआ ऐं लाइबुआ ॾींदो तव्हांखे 1 लख रुपए जो इनाम कैश इनाम पंहिंजी न्याणी खे पढ़ाइण जे लाइ छो त तूं आहीं मज़बूती रुगो वारनि जी न लाइबुआ शैम्पू रुगो मज़बूत वार ई नाहे ॾींदो बल्कि उहा मज़बूती जंहिंसां न्याणियूं हर चैलेंज खे एतमाद सां मुंहुं ॾेई सघनि त पोइ लाइबुआ जे लाइ भई ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि दे दो लाइबुआ वाले सारे ज़बरदस्त ऐं उन सां गॾु चवनि था त मदर डाटर रिलेशन जेको माउ धीउ जो रिश्तो आहे जीअं माउ पंहिंजे धीउ खे मज़बूत बणाईंदी आहे ईअं ई आहे लाइबुआ जेको तव्हांजे वारनि खे मज़बूत बणाईंदो आहे त पोइ लाइबुआ जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं ऐं अॼु इहा गेम कराईंदासीं उन में असां 1 लख रुपए जो कैश जेको लाइबुआ जे तरफ़ां तव्हांखे मिलंदो ज़रूरु उहे असां सां हिते गेम खेॾंदियूं उहे माऊं खेॾंदियूं जेके पंहिंजी न्याणियुनि जे लाइ सुठो सोचनि थियूं चवनि थियूं त न्याणियूं पढ़नि ऐं आउं चवंदो आहियां न्याणियूं हिकु माउ जेकॾहिं पढ़ी वई न्याणी पढ़ी वई त सॼो घरु पढ़ी वियो इहो मां चवां ॿार त पढ़ंदो ई पढ़ंदो आहे मर्द त पढ़ंदो आहे पर का न्याणी पढ़ी वई छो त उहा माउ बि थिए थी ज़ाल बि थिए थी भेण बि थिए थी ऐं उन सां गॾु ॾाॾी बि थिए थी त माउ पढ़ियलु लिखियलु हुजे त माउ पंहिंजी न्याणी खे ज़रूरु पढ़ाईंदी ऐं ईअं ई लाइबुआ जे हिन सेगमेंट खे अॻिते वधाईंदासीं प्रोग्राम जो आगाज़ थी वियो आहे हिकु दफ़ो ज़ोरदार पंहिंजे लाइ ताड़ी वॼाए छॾियो अच्छा अॼु मूं पुछियो न आहे केतिरा माण्हू आहिनि जेके सिंधी स्पीकिंग आहिनि ताड़ी वॼाइनि और कितने लोग हैं जो उर्दू स्पीकिंग है भाई अच्छा तभी आप मुझे तक रहे हो ये क्या बोल रहा है हाँ अच्छा परेशान हो गए हो कोई बात नहीं सिंधी और उर्दू मिक्स शो करेंगे आज का भी तो सब खां पहिरियां प्रोग्राम में छा हूंदो आहे केर कंदो सिंगिंग मां कयां तव्हांजी इजाज़त आहे हिकिड़ो गानो तव्हांखे ॿुधायां ओके हिकिड़ो गानो तव्हां ॿुधाईंदो गानो हलिया इहो मूंखां पहिरियां माना एॾो माना हू शौक़ीन आहे जो गानो ॿुधाईंदो हलिया ख़बर आहे कोन मां ॿुधाईंदुमि हे ॾिया माइक ॾे हलिया जल्दी अचु स्पीड में चाचा नालो छा अथई हा माइक ॾे अली मां छा पियो चवां मैं क्या कह रहा था नीड टू ट्रांसलेट ऑन गूगल ट्रांसफर फ्रॉम गूगल तो जाके गूगल में ट्रांसलेट करो कि मैं क्या बोल रहा था मैं बोल रहा था पहले गाना मैं गाता हूँ मेरी सुन लो फिर तुम्हारी भी सुन लेंगे सही है भाई जोरदार ताड़ी जलाए भाई ओके जी शोभी भाई अजय भाई क्या नाम है हैरी भाई और कामी भाई थैंक यू वेरी मच आपने बड़ा जबरदस्त कैमरा फ्रेम बनाया हुआ है तो कोई कान गानो था गायूं जबरदस्त के समझो ही रंग कदह न थई पातो नकी पाए कदह आजमायो अजकारो जोड़ो पा ओ मुंहिंजी फरमाइश ते
1 2 3 ही रंग कदह नथी पातो नकी पाए कदह आजमायो ही रंग कदह नथी पातो नकी पाए कदह आजमायो अजकारो जोड़ो पा मुंहिंजी फरमाइश ते अजकारो जोड़ो पा मुंहिंजी फरमाइश ते ही रंग कदह नथी पातो नकी पाए कदह आजमायो ही रंग कदह नथी पातो नकी पाए कदह आजमायो अजकारो जोड़ो पा मुंहिंजी फरमाइश ते अजकारो जोड़ो पा मुंहिंजी फरमाइश ते जियो मुंहिंजा नेण इन्हनि में तोखे ॾिसण था चाहिनि मुंहिंजा नेण इन्हनि में तोखे ॾिसण था चाहिनि हर रंग जा कपिड़ा तो अॻ में पाता आहिनि अॻ में पाता आहिनि ही रंग कॾहिं नथी पातो नकी काए कॾहिं आज़मायो अॼु पारो जोड़ो पा मुंहिंजी फरमाइश ते अॼु माइको अजकारो जोड़ो पा मुंहिंजी फरमाइश ते ही रंग कॾहिं नथी पातो नकी पाए कॾहिं आज़मायो ही रंग कॾहिं नथी पातो नकी पाए कॾहिं आज़मायो अजकारो जोड़ो पा मुंहिंजी फरमाइश ते अजकारो जोड़ो पा मुंहिंजी फरमाइश ते बसे जियो बार बदाहिन तुंहिंजा तुंहिंजो कद पूरो आ बार बदाहिन तुंहिंजा तुंहिंजो कद पूरो आ वाह जतो ते लॻंदो तुंहिंजो रंग भूरो आ तुंहिंजो रंग भूरो ही रंग कॾहिं नथी पातो नकी पाए कॾहिं आज़मायो मिली करे ही रंग कॾहिं नथी पातो अजकारो जोड़ो पा मुंहिंजी फरमाइश ते अजकारो जोड़ो पा मुंहिंजी फरमाइश ते क्या बात है एक सेकेंड इसका एक वो भी है ना ए रंग कदी नहीं हो पाया एक सेकंड हाँ बोलो बेटा ए रंग कदे नहीं पाया कदे पाके नहीं अजमाया अज काला जोड़ा पा अज काला जोड़ा पा मेरी फरमाइश ते अजकारो जोड़ो पा मुंहिंजी फरमाइश ते ही रंग कॾहिं नथी पातो नकी पाए कॾहिं आज़मायो अजकारो जोड़ो पा मुंहिंजी फरमाइश ते 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 अजकारो जोड़ो पा मुंहिंजी फरमाइश ते
थैंक यू भाई, ज़बरदस्त ज़बरदस्त भाई। पोइ मां हाणे वञा थो ब्रेक वठण, छो त माण्हू काफ़ी रश थी वई आहे ॿाहिरि, छो त दमादम सिंध एक्सप्रेस अॼुकल्ह टॉप ट्रेंडिंग में आहे। तो थैंक यू भाई, माशाल्लाह चओ, सभु चओ माशाल्लाह, वेरी गुड। त पोइ मां वठां थो नंढो ब्रेक। हीअं खोड़ सारियूं गेम्स आहिनि जेके तव्हां सां गॾु खेॾंदासीं। प्रोग्राम जो नालो आहे दमादम सिंध। बरसात इनामन जी थे थी जित खुलन लिफाफा बंद दमादम सिंध दमादम सिंध ओके जी, वेलकम बैक, खुशामदीद, भलीकार। अवां सभिनी खे दिल जी गहराइयुनि सां भलीकार था चऊं। ज़िंदगी ॾाढी ॾुखी आहे प्यारा, लेकिन ज़िंदगी में एक चीज़ मैंने बड़ी नोट की है। रमज़ान के इस महीने में मैं सुबह रोज़ा रख के नमाज पढ़ के फिर सो जाता हूँ, लेकिन वो लोग नहीं लेट हो रहे। 3 डब्बे वारो, वो ओवन बनवा लो, फ्रिज बनवा लो। अभी मैंने कहा 10-11 बजे सुबह कौन सा, तो आज मैंने उससे जाके बात की। नहीं, मैंने कहा यार रोज़ मुझी तू निंड ख़राब तो करी, छाजे लाए? त पोइ उन जेको आहे सो सम्झी वियो। हाणे सुभाणे ॾिसूं तूं अचे थो या नथो अचे। लेकिन सुभाणे बि हू आयो त मूं सोचियो आहे त हाणे मां शिफ्ट थी वेंदुमि ॿिए पासे काथे, छो त मुंहिंजो जेको फ्लैट आहे उहो रोड जे पासे में आहे। चलो भाई, थैंक यू वेरी मच। अवां सभिनी खे भली कर हाणे करायूं था पाण गेम्स। ऐं स्पेशली असांजा महिमान आहिनि वासिफ भाई, सोहेल भाई, आपको वेलकम कहते हैं, खुशामदीद कहते हैं यूनिलीवर से जी। सो इनके लिए ज़ोरदार तालियां हुजे। जेके मुंहिंजा महिमान हूंदा उन्हनि जे लाइ ताड़ियूं वधीक वॼाईंदा कयो, शाबाश। चलो तो पोइ पाण करायूं था म्यूज़िकल चेयर। सिंध जी ज़बरदस्त दमादम सिंध एक्सप्रेस। ऐं दमादम सिंध एक्सप्रेस खां पहिरियां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दमादम सिंध पोएं साल जीअं ट्रेंडिंग ते हो, हिन साल बि टॉप ट्रेंडिंग ते आहे। टिकटॉक हुजे, फेसबुक हुजे, मिलियंस में हिन जा क्लिप्स पिया हलनि, तो ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि भाई। ऐं हुन सां गॾु गॾु माशाल्लाह बिनिश भी ट्रेंडिंग पे पई हले दमादम सिंध जे करे, तो उन जे लाइ बि ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि। और दमादम सिंध एक्सप्रेस के सेट पे जिसने भी वीडियो बनाया वो सुबह को उठ के देखेगा, खुश हो जाएगा। हल कदे जिंदगी में एतिरनि माण्हुनि न ॾिठो। तो भाई पाण म्यूजिकल चेयर था करायूं, जेका है दमादम सिंध एक्सप्रेस ऐं आहे GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स जे ताउन सां। ऐं GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स जी LED आहे जेका वेंदी उन मुंहिंजी भेण जे वटि, जेका हीअ दमादम सिंध एक्सप्रेस गेम खटींदी। तो केरु थो अचणु चाहे हिन में? शाबाश, हथ मथे। चश्मे वाली कल परसों हो गई थी मेरी बहन। अच्छा जी, सबर। आज मैं नवा सब थुक रहा है मानो। आप आ जाओ बेटा, आप भी आ जाओ। चलो, ये मेरी कच्ची आबादी है, 2 लोग यहाँ से उठा लिए मैंने, ये कच्ची आबादी से। बियो केरा? हाँ, हलिया आदि, हलिया 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 मुझी भेण, हलिया। मुझो नालो राजा है। हाँ ठीक है, अचो अदी, अचो दा, अचो अचो। हाँ, केर है? तव्हां बि था पियो? 6-7-8 चाहिए, परेशान क्यों? तो आप आ जाओ बेटा। बियो केरा? बियो केरा? तव्हां अचो आंटी। हाँ, बियो केरा? शाबाश, आ जाओ आ जाओ आ जाओ आ जाओ आ जाओ। GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स जे ताउन सां दमादम सिंध एक्सप्रेस। ऐं दमादम सिंध एक्सप्रेस जेका आहे उहा ॾिसो था त केरु थो खड़े। 1 2 3 4 5 6, हिकिड़ी बाक़ी मुंहिंजी भेण खपे। हेक मेरी भेण, कच्ची आबादी, हेॾे कच्ची आबादी। हाँ, आप आ जाओ आ जाओ। चलो, 1 2 3 4 5 6 7। इंजन कौन बनेगी मेरी बहन? इंजन केरु थींदो? इंजन दमादम सिंध एक्सप्रेस जी इंजन केरु थियणु चाहींदो? फ़ख्र जी ॻाल्हि आहे, उसके पीछे सब चलेंगे। कौन होगा? आप आ जाएं, आ जाएं। चलो भाई, सीनियर सिटीजन असांजी इंजन है दमादम सिंध एक्सप्रेस जी। ऐं तव्हां एंजॉय कजो, हाथ नहीं लगाना है इसको, ठीक है बेटा? तार लगा दी करंट वाली दोनों तरफ लगा दो, इधर भी हाँ। करंट है इस कुर्सी में, हाथ नहीं लगाना, ठीक है बेटा? हाथ न लगाए जो। और कोशिश कीजिएगा कि आगे जाके अपनी कुर्सी को संभालिएगा। पीछे वाली कुर्सी पे आप वापस आ गए तो फिर आप आउट हो। जो हमला करना है आगे वाली कुर्सी पे, धक्के दो जो करो, कुर्सी पे आगे वाली पे बैठना है, ठीक है जी? तो तहां जो टाइम शुरू थे तो हाँ 3 2 1 एंड म्यूजिक। तालियों के साथ जल्दी GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स माइक।
ये कुर्सी खाली है क्या? इधर कोई नहीं बैठेगा? इधर कोई नहीं आएगा? ये खाली, इधर को। अल्लाह, इंजन कैसे चल रही थी गाड़ी की? ऐसे चल रही थी, तो ये साइड आउट हो गई, ये बैठ गई। आप हाँ हट जाए। ओके जी, गिफ्ट दे दे। मैक्सीफाई एनर्जी जो खूबसूरत गिफ्ट आना के दो, जल्दी 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 सब इंजन के पीछे लग जाएं, सब इंजन के पीछे लग जाएं। ओके 3 2 1 एंड म्यूजिक। शाबाश, शाबाश। हाँ हाँ, आप आ जाए बेटा। जो हिन साइड वेठो आउट, टाउन वन जो गिफ्ट तव्हां सां गॾु ईंदो। अदी ये गिफ्ट वठ। ओके, टाउन वन जो ख़ूबसूरत गिफ्ट तव्हां सां गॾु। ओके, त तव्हांजो वरी टाइम शुरू थिए थो हाणे। 3 2 1 एंड म्यूजिक। शाबाश, जल्दी जल्दी। मैंने कहा था क्या हुआ? आज आउट हो गई। सेट सीधी करो बेटा, कुर्सी सीधी करो, सीधी करो, कुर्सी सीधी करो। गिफ्ट जो बेटा उधर से गिफ्ट ले। मैक्सीफाई एनर्जी खूबसूरत गिफ्ट तव्हां सां गॾु ईंदो भाई। ओके भाई, आगे चले। 3 2 1 एंड म्यूजिक। शाबाश। जीएफएस बिल्डर्स एंड डेवलपर जे ताउन सां दमादम सिंध एक्सप्रेस। शाबाश। बेटा गोद में नहीं बैठना, कुर्सी पे बैठना है। टाउन वन जो खूबसूरत गिफ्ट तव्हां सां गॾु ईंदो भाई। जोरदार ताड़ियूं, जल्दी हलायो म्यूजिक। आंटी आप आउट हो, लेकिन कुर्सी को उधर घुमा दिया है आपने। इधर सही रखो कुर्सी, हेडे चो कुर्सी सदो। सबर सबर, अगेन कराते हैं आज। इंजन को ही निकाल दोगे रेल की डब्बे से, रेल के डब्बे तो रह जाएंगे ना बेचारे, पीछे उधर ही खड़े रहेंगे। हल भाई 3 2, आप इंजन है। वरी दोबारा आपको चांस दिया है। अति किधर किधर हेॾा अचो। छा कजे? एलईडी जो सवाल है भाई, किथा दिमाग ही कम को करे एलईडी के चक्कर में। ओके 3 2 1 म्यूजिक। हाथ नहीं लगाना कुर्सी को, हाथ न लगाए केर कुर्सी के। शाबाश। केतरा चांस जा रहे हैं आदि तो के। मैक्सीफाई एनर्जी जो खूबसूरत गिफ्ट तव्हां सां गॾु ईंदो भाई। जोरदार ताड़ियूं हिननि जे लाइ। हाँ भाई, बाकी दो। एक कुर्सी, अब आगे पीछे जैसे बैठना है कुर्सी पे बैठना है बेटा, ठीक है? जो कुर्सी पे बैठा नजर आया उसको दूंगा एलईडी में, सही है? ओके, गाल समझ में अची वही। ओके 3 2, हाथ में लगा जो कुर्सी थे। 3 2 1 एंड म्यूजिक। शाबाश। रुकना क्यों? रुकना नहीं है, रुकना नहीं है, आगे स्पीड में चलते रहो। 1 सेकंड रुको रुको। ये क्या कर रहे हो बेटा? ये क्या कर रहे हो? दोनों आप इधर उधर खड़ी हो रही हो। चलते रहो चलते रहो। शाबाश। 3 2 1 एंड म्यूजिक। जल्दी गए हो बाबा। जीएफएस बिल्डर्स एंड डेवलपर्स। शाबाश। कौन बैठा है भाई? दोनों बैठ गई हैं। टास्क करवाओ, टास्क। टाइम नहीं है इतना। चलो टास्क करो। उठो उठो उठो, दोनों का टास्क करो। टास्क ले आओ, जल्दी आओ, इधर आओ। टास्क कौन करेगा? चांस दूंगा टास्क करें, फिर तुम्हारा दो, क्योंकि आप बेटा बिल्कुल मेरी तरह कमजोर हो, तो 2 क्या 3 भी बैठ जाएंगे इस कुर्सी पे, इसलिए टास्क करा के जान छुड़ाते हैं। ये बोल रहे माइक बाइक दो बेटा, माइक बाइक दो, माइक बाइक दो। दूसरा माइक क्या है? हाँ, क्या बोल रही हो आप? माइक दो। क्या हो गया बेटा? तेरी गर्लफ्रेंड नाराज हो गई तुझसे? हाँ हाँ भाई बेटा, क्या बोल रहे हो? टास्क करें। हाँ, माइक को लो तौफीक। टास्क करने भाई, टास्क। क्या बोल रहे हो? इधर आओ, आप दोनों इधर आओ। वो है ना तौफीक, अल्लाह उसको तौफीक दे कि आपका माइक खोले। तौफीक भाई जी खोले, अब बात करें। हाँ बात।
अरे नहीं आ रही, खुला हुआ नहीं है, बंद है। चलो ये बोल रही है कि चांद। हाँ कह रही हूँ 2 मिनट के टाइम में दोबारा राउंड घुमवा लें। टास्क करवा ले, ये मेरी बहन बोल रही टास्क करवा ले, ये बोल रही है कि दोबारा करवा ले। आप क्या बोलते हो पब्लिक? जो बोलता है दोबारा वो तालियां बजाए, जो कहता है टास्क करवाओ वो तालियां बजाए। तो फिर टास्क ही करवा देते भाई। इधर आओ, तुम दोनों में से टास्क करेगा कौन? मैं नहीं करूंगा, दोनों में आपस में मेरा कोई वास्ता ही नहीं है एलईडी के साथ। ये छुपाओ हाथ में पीछे ऐसे करके और ऐसे रखो। पता बचपन में बड़ी टास्क करता था मैं, और इसमें ना मैं वो चीटिंग भी करता था, आपको अगर होती। हाँ चलो, कोई आ रहा है क्या? कोई परिजात देख लिया तुमने? हाँ बेटाओ बेटाओ, नसीब अपना अपना। ये जीत गई मेरी बस, जोरदार तालियां। क्या बात है भाई। ये लो, तुम बोल रही चांस ये हो गया टास्क। ये फेस बिल्डर जी खूबसूरत एलईडी टास्क अकरमी थी, नेल्सन पेंट रंग जिंदगी का जो गिफ्ट टास्क अकरमी दो भाई। मां वठा दो तनेडो ब्रेक खा पोए लाइव हुआ बिल्कुल उन्हनि अमड़ियुनि जे लाइ, उन्हनि माउनि जे लाइ जेके माऊं पंहिंजी न्याणीअ जी जेको चवंदा आहिनि त ज़िंदगी ठाहिणु चाहिनि थियूं, पढ़ाइणु चाहिनि थियूं, उन्हनि जे लाइ सेगमेंट आहे 1 लख रुपया कैश इनामा, जेको आहे लाइव वारनि जे ताउन सां। तो लाइव शैम्पू जो ज़बरदस्त सेगमेंट आहे। मां करायां थो, हीअं वयुसि, हीअं नंढो ब्रेक थो वठां। तयारी कनि उहे माऊं जेके पंहिंजी न्याणियुनि खे पढ़ाइणु चाहिनि थियूं। स्कॉलरशिप जा 1 लख रुपया ॾींदुसि उनखे, जेको आहे लाइव वारनि जे ताउन सां। सो वञो पंहिंजी न्याणियुनि जी ज़िंदगी ठाहियो। त मां वठां थो ब्रेक, हीअं वयुसि, हीअं आयुसि, इंतज़ारु कजो, जल्दी था अचूं। प्रोग्राम जो नालो आहे बरसात इनामन जी थे थी जित खुलन लिफाफा बंद। दमादम जिंद, दमादम जिंद। वेलकम जी अगेन, खुशामदीद, भली खां नवां सभिनी सजणनि खे दिलि जी गहराइयुनि सां। ऐं हाणे आहे तूं आहीं मज़बूत, माउ आहे मज़बूत, ऐं बिल्कुलु ज़बरदस्त सेगमेंट आहे लाइव बुआ जो। त केरु खेॾंदो असां सां गॾु 1 लख रुपए जो ही गेम? 1 लख स्कॉलरशिप आहे लाइव बुआ जे तरफ़ां उन न्याणी जे लाइ जेका न्याणी पैसनि जे करे तालीम लाइ स्कूल नथी वञी सघे। हाँ भाई, केरु ईंदो? ओके, तूं आहीं मज़बूत। मज़बूती रुगो वारनि जी न, लाइव बॉय शैम्पू रुगो मज़बूत वार ई नाहे ॾींदो, बल्कि इहा मज़बूती उहा मज़बूती जंहिंसां न्याणियूं हर चैलेंज खे एतमाद सां मुंहुं ॾेई सघनि। मदर डॉटर रिलेशनशिप, जीअं माउ पंहिंजी धीउ खे मज़बूत बणाईंदी आहे, ईअं ई लाइव बॉय शैम्पू वारनि खे पंजूड़ ते मज़बूत बणाए थो। हर चैलेंज लाइ मज़बूती ज़रूरी आहे। रांदि जो मैदान हुजे या ज़िंदगीअ जो सफ़र, फ़तेह रुगो उन्हनि खे ई मिलंदी आहे जेके मज़बूत हूंदा आहिनि। कैश प्राइज़, मज़बूत माउ, मज़बूत धीउ ऐं मज़बूत मुस्तक़बिल, छाकाणि त इहो इनाम कंहिंजी ज़िंदगी तब्दील करे सघे थो। त पोइ लाइव बुआ जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि भई। ओके, त पोइ लाइव बुआ जी ख़ूबसूरत गेम, ॾाढी ज़बरदस्त गेम आहे। हे जेके बलून्स पिया आहिनि तमामु प्यारा प्यारा, हिननि बलून्स खे खणणो आहे ऐं हिन तरीक़े सां खणी वञिणो आहे ॿिए पासे, ओ हिन तरीक़े सां, ओ हिन तरीक़े सां, ऐं रखिणो विझणो आहे हिन बॉक्स में, लाइव बुआ जे बॉक्स में। त पोइ केरु खेॾंदो हीअ गेम मूंसां? माए चाहिए हो मुंहिंजी मिठड़ी अम्मा, मुंहिंजी प्यार, नहीं वो गाना गाते हैं, झूला हो झूला झूला ओ माँ मुझको झुलाओ री झूला रे, माँ मुझको झुलाओ री झूला, जरा हो ले लाओ माँ झूला रे, माँ मुझको झुलाओ री झूला रे, माँ मुझको झुलाओ री झूला। ओके भाई, ॿियो केरु आहे हिन पासे? कहिड़ी माँ ईंदी? कौन सी माँ, कौन सी बेटा? आप किसकी बेटी का है? आपकी बेटी साथ आई है? कहाँ है? नहीं आई। हाँ भाई, किधर है? आप आई नहीं हो पहले गेम में? आ चुकी हो। ॿियो केरु आहे भाई?
छा कजे छा कजे छा कजे तव्हां ईंदा न तव्हां अचो ओके मां बेटी बाक़ी हिकिड़ी मुंहिंजी भेण तूं आहीं मज़बूत त पोइ केरु आहे मज़बूत जेको खेॾंदो असां सां 1 लख रुपया कैश जी गेम हिन अदी जूं 3 घणी न्याणियूं तव्हांजूं 3 अथई हलिया 3 न्याणियुनि जी माउ असां सां गॾु आहे भई हिन जे लाइ बि ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि अचो जल्दी अचो 3 ही मुंहिंजी भेणूं अची हिकिड़ी अञा अचे तव्हां अचो अदी तव्हां अचो शाबाश भाई तूं आहीं मज़बूत लाइबुआ जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि ऐं लाइबुआ वारा चवंदा था हाईलाइट हर्बल लाइबुआ शैम्पू जो हर्बल स्ट्रॉन्ग शैम्पू एलोवेरा ऐं खीर जी प्रोटीन वारे फार्मूले सां ईंदो आहे जेको मज़बूतीअ जो असुल फार्मूलो आहे ऐं चवनि था त मज़बूती जेका हर मोड़ ते साथ निभाए माउ रुगो धीउ जी माउ ई न आहे सभ खां वॾी उस्ताद बि आहे जीअं माउ हर ॾुखे वक़्त में धीउ जो सहारो बणिजंदी आहे ईअं ई लाइबुआ शैम्पू हर ॾींहुं उन जे वारनि खे मज़बूती ॾिए थो ओके भई त पोइ पहिरियां केरु ईंदो तव्हां केरु ईंदो पहिरियां कोन आएगा 1 मिनट का टाइम है 1 मिनट जो टाइम हूंदो 1 मिनट में तव्हांखे खणणा आहिनि बलून्स हितां हिन पासे ऐं हिन तरीक़े सां बलून्स खणी वञणा आहिनि हिन तरीक़े सां धक करिणो आहे ग़लति गेम खेॾंदा त आउट थी वेंदा ऐं असां तव्हांजो उहो बाल काउंट कोन कंदासीं ठीकु आहे जी ओके त पोइ शुरू था कयूं इधर आओ कोन आएगा भई अमा आप आ जाओ 1 मिनट जो टाइम आहे 1 मिनट में जेको घणा बलून्स हिन में विझंदो उहो खणी वेंदो असां वटां 1 लख रुपए जी स्कॉलरशिप जेका पंहिंजे न्याणीअ जे लाइ उन माउ खे ॾींदासीं त पोइ ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि ख़ूबसूरत सेगमेंट जे लाइ ओके टाइमर लगाए टाइमर 3 2 1 एंड म्यूजिक शुरू शाबाश हाँ थप्पड़ शाबाश हिकिड़े ई हथ सां लाइबुआ मां मुझको झुलाओ नी झूला रे मां हिकिड़े हथ सां ओ मां मुझको झुलाओ नी झूला रे ओ मां मुझको झुलाओ नी झूला रे मां मुझको झुलाओ नी झूला जियो क्या बात है शाबाश हथ दादा हणंदी वञ शाबाश ओ बाजो जल्दी शाबाश मजबूत न्याणियूं रोशन पाकिस्तान 9 5 6 4 3 2 1 टाइमर आउट ओके भाई एक सेकंड मत कर लाइबुआ 1 लाइबुआ 2 लाइबुआ 3 ओके भाई अचो अदी तव्हां अचो शाबाश 1 मिनट जो टाइम आहे ऐं 1 मिनट में तव्हांखे 4 बाल हेॾे विझणा आहिनि त 4 बालनि खां पोइ ख़बर छा थींदो अदी छा थींदो 1 लख जो चेक न मिलंदो 4 बालनि खां पोइ हीअ अदी आउट थी वेंदी ठीकु आहे ॿियो कुझु कोन थींदो जेतिरो घणा बाल विझंदीअ ओतिरो 1 लख रुपए जा चांसिस वधंदा ओके त पोइ तव्हांजो टाइम शुरू थिए थो हाणे 3 2 1 म्यूजिक शाबाश हथ हिकिड़ो हिकिड़ो हथ पोइ हिते शाबाश झूला तेरा शाबाश मजबूत एतमाद जिंदगी जो हर मैदान एक नओ इम्तिहान आहे पर मजबूत वारनि जो एतमाद हर फतेह जो पहिरियों कदम आहे लाइबुआ शैम्पू सां गॾु न्याणियूं हर चैलेंज खे मुकमल एतमाद सां मुंहुं ॾियनि शाबाश जल्दी 9 8 7 6 बस सदी छा ओ इना हे तो तबाही करे छॾी आहे ओके भाई खड़ो लाइबुआ 6 जोरदार ताड़ियों ने बैठ दिलाया भाई
लाइव वालो गिफ्ट टेम्पर खणिया, गिफ्ट टेम्पर खणिया, लाइव वालो जबरदस्त गिफ्ट टेम्पर खणिया, जल्दी लाइव वालो गिफ्ट टेम्पर खणिया पुट, जल्दी शाबाश। ही गिफ्ट टेम्पर तव्हां सां गॾु दो भाई, ज़ोरदार ताड़ियूं नदीअ जे लाइ। माशाल्लाह 6 कप रखे चुकी है, 6 कप पियो चवां, 6 बलून ये डाल चुकी है इसमें, ठीक है भाई। तो इनको डालना है अभी 7 बलून, ठीक है दी। 7 में क्या होगा, ये आउट होगा ही, ठीक है जी। लेकिन 8 डालो, 9 डालो, क्योंकि अम्मा भी ना कर सकती। ओके आ जाओ इंशाल्लाह। ओके तो तहां जो बी 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 सबर सब हाथ हेठ हाथ हेठ हाथ। ओके 3 2 1 एंड द म्यूजिक। शाबाश। देवा मुझको झुलाओ नी झूठ। मजबूत माओ जी कहानी, हर धी जी ज़िबानी, हर धी जे पोयां एक मजबूत माओ जी कहानी हुंदी आहे। लाइव हुआ उन रिश्ते जी ताक़त जो हिस्सेदार आहे जेको माओ धी खे सेखारे थो, उहो सॼी ज़िंदगी साथ रहंदो आहे। ओके जी, मजबूत माओ जो वाइदो जे माओ हर मोड़ ते धी जो तू नहीं 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 नीचे गया तो नीचे गया। मजबूत माओ जो वाइदो जे माओ हर मोड़ ते ही जो साथ ना छॾींदी। ईअं ई लाइबो आहे शैम्पू हर ॾींहं वारनि जी मज़बूतीअ जो वाइदो पूरो कंदो आहे। ऐं 1 लख रुपए जी स्कॉलरशिप आहे भाई, 1 लख रुपए जी स्कॉलरशिप आहे जेका एजुकेशन स्कॉलरशिप आहे। 9 8 7 6 ओके हाँ भाई खड़ो भाई। लाइबो आहे 1, लाइबो आहे 3। ओके जी, लाइबो जो गिफ्ट टेम्पर जो होती है कि जल्दी 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 शाबाश। एडो देर न कयो। लाइव बॉय जो खूबसूरत गिफ्ट टेम्पर तव्हां सां गॾु ईंदो भाई। अचो अम्मा अचो। 6 कप और 6 कप क्यों मुझे याद है। 6 बलून मेरी बहन डाल चुकी है उस डब्बे में। तव्हांखे छा करिणो आहे, 7 बलून खणा आहिनि, 7। हिकिड़े हथ सां खणिजां अम्मा, हिकिड़े हथ सां हीअं हणिजांसि हेठि, वरी हेठि ईंदी, वरी हीअं हणिजांसि, वरी हीअं हणी, वरी 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 हिते। ठीकु आहे जी, ओके ज़बरदस्त शाबाश। खड़िया हाँ माइक दे, माइक दो। हाँ जोर सा ना, आस्ते आस्ते आस्ते। 7 कप विझिजां, ठीक है जी। ओके जी, लाइव आहे शैम्पू जबरदस्त। खड़ो हिकिड़ो मिनट, हेठि हेठि रखो, हेठि रखो। हाँ सेगमेंट कया कया, थैंक यू। तू आही मजबूत लाइव बॉय शैम्पू, ठीक है जी। ओके तहां जो टाइम शुरू थे तो हाणे 3 2 1 एंड म्यूजिक। हिकिड़ो था हिकिड़ो सिर्फ हिकिड़ो हिकिड़ो चलो शाबाश शाबाश जल्दी। लाइव बॉय शैम्पू मजबूती रुको वार जी न, लाइव बॉय शैम्पू रुको मजबूत वार ही ना है ॾींदो, बल्कि इहा मजबूती जैसा न्याणियूं हर चेहरे के एतमाद सां मुंहुं ॾेई सघनि। लाइव हुआ शैम्पू। झुलाओनी झूला रे माँ मुझको झुलाओनी जो। चलो चलो जल्दी अम्मा जल्दी। शाबाश हिकिड़ो हथ जल्दी जल्दी हथ ना वियो जल्दी शाबाश। ये पी वियो आहे अम्मा, पी वियो आहे छा थियो आहे, रुक गया ये। ओके जी 9 8 7 6 5 4 3 2 1 एंड स्टॉप। लाइव बॉय शैम्पू 1, लाइव बॉय शैम्पू 2, लाइव बॉय शैम्पू 3, लाइव बॉय शैम्पू 4, लाइव बॉय शैम्पू 4। छा कजे अम्मा, लाइव बॉय शैम्पू जो खूबसूरत गिफ्ट तव्हां सां गॾु वेंदो ऐं 1 लख रुपए जी स्कॉलरशिप मुंहिंजी हिन भेण सां गॾु वेंदी। ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि। अचो दी अचो 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 आ जाओ आ जाओ। बच्चे का है न्याणियूं किथे थियूं, ॿार किथे। अचो 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 अचो, 3 हथ ॾियो अचनि। माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। हीअ आहे मज़बूत मां जेका पंहिंजी न्याणियुनि जे लाइ 1 लख रुपया एजुकेशन स्कॉलरशिप खटियो पई वञे था। ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि मां जे लाइ।
अॼु तव्हांखे खोड़ सारी मुबारकूं हुजनि अलाह साईं तव्हांखे आबाद करे अलाह साईं तव्हांखे गंज ॾे हीउ नंढिड़ो गिफ्ट आहे लाइबा शैम्पू जे तरफ़ां तव्हांखे क़बूल हुजे ऐं पंहिंजी न्याणियूं पढ़ायो मुस्तक़बिल खे अॻिते वधायो ठीकु आहे जी ज़ोरदार ताड़ियूं थियनि भई थैंक यू वेरी मच माशाल्लाह हीअ न्याणियुनि जी मां मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे अॼु रियली ऐं लाइबा शैम्पू थैंक यू वेरी मच तव्हां मूंखे ज्वाइन कयो दमादम सिंध में थैंक यू वेरी मच तोसी भाई बहुत बहुत शुक्रिया बड़ा अच्छा लगा आपका भी इधर आना तो भाई एक छोटा सा ब्रेक लेते हैं भाई हिकिड़ो ब्रेक था वठूं हीअं वयुसि ऐं हीअं आयुसि खोड़ सारा इनामात आहिनि खोड़ सारियूं गेम्स आहिनि असां सां गॾु जेके तव्हां खेॾंदो त प्रोग्राम जो नालो आहे दमादम सिंध बरसात इनामन जी थे थी जित खुलन लिफाफा बंद दमादम सिंध दमादम सिंध ओके जी वेलकम बैक खुशामदीद भलीकार 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 हाणे आहे मूं वटि मोटरसाइकिल जेका आहे मरहबा शरबत गुलबहार 4 मूंखे नौजवान खपनि जेके खेॾंदा डंडा चकर मूंसां ऐं उनखे ॾींदोसां मोटर बाइक पहिरियां कच्ची आबादी हलिया दोस्त हलिया सबर सबर तूं अच हलिया ॿियो कहिड़ा भई ये क्या हुआ कैसे हुआ कहाँ हुआ ला 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 हलिया तूं अच पोया ॿियो कहिड़ा भई किथे आहे भई छो आहे हलो भई 1 2 3 टाइम न आहे एतिरो ओके मरहबा खोड़ मोटरसाइकिलूं आहिनि 1 2 3 घणी बीठियूं आहिनि 1 2 3 4 5 बाइक मुंहिंजा बीठियूं आहिनि टेंशन न खणो अच्छा जी कल मैंने सेगमेंट करवाया था 5 बॉल जेको 5 बॉल जेको हिकिड़े मिंट में हिन पासे शेयर कंदो 5 बॉल उहो खणी वेंदो मोटरसाइकिल त कल 5 बॉल न पिया 2 बॉल पिया हाणे तव्हां फ़ैसिलो कयो त घणा बॉल विझे त असां मोटरसाइकिल ॾियूंसि केतिरे बॉल फ़ैसिला पब्लिक करे केतिरे बॉल 4 बॉल घणा बॉल 3 बॉल मोटरसाइकिल विञाई दे मुंहिंजी 3 ये 5 ये 3 ये 5 5 4 3 3 3 तो आज छो त अॼु मूंखे मोटरसाइकिल ॾियणी आहे रियायत करणी आहे ज़िंदगी ॾाढी ॾुखी आहे प्यारा 4 दे 4 सही है यार इसको माइक दो ये जिद्दी जो है ना ये बंदा ये बैठा हुआ है इसको माइक दो पीछे हाँ छा थो चई मां चवां थो जेको 2 बॉल जंहिं कल विधा त अॼु पोइ ट्रे करे ॾिसो थी सघे केरु न केरु हिन मां 3 मां केरु 3 बॉल विझी वञे न माण्हुनि खे लॻंदो आहे त मां मोटरसाइकिल न ॾींदो आहियां अॼु थी सघे हाँ अॼु हिन दोस्त जे चवण ते 3 बॉल विझो हिकिड़े मिंट में 3 बॉल डालो और मोटर बाइक ले जाओ ठीक है बेटा 3 बॉल 1 मिनट में टाइमर आपके पास रेडी है ओके अचो पुट जल्दी अचो रांदि कुझु गेम ख़बर आहे कीअं तव्हांखे ख़बर आहे गेम ख़बर आहे अरे हिनखे ख़बर आहे हिकिड़े ख़बर आहे हलिया तूं सेखार हिनखे तूं हिनखे पहिरियां सेखार छा करिणो आहे हा हीअं मथो रखिणो आहे ऐं हीअं असांखे 5 चकर हल तोखे आख़िर में थो करायां हा अचु चकर हण हीअं करे 1 चकर ईअं ई 5 चकर करणा आहिनि 5 चकर खां पोइ बाल खणणो आहे ऐं बाल पहुचाइणो आहे हुन डॿे में जेको घणा बाल खणी वियो यार 3 बाल ॾाढा ॾुखिया थो ॾेई छॾिया हाला चलो ओके चुप मोटरसाइकिल मुझे ॾियणी है तुम तीनों में जिसने ज्यादा बाल डाले मतलब भले 2 बाल विझो या 2 बाल खां मथे चक्कर हणो जेको घणो परफॉर्म कंदो इन गेम में वो खणी ईंदो मोटरसाइकिल हलो मोटरसाइकिल ॾेई थो छॾियां तव्हांखे ओके भाई मरहबा शरबत गुलबहार ओके तो पहिरियां केरु ईंदो सर नीचे हिकिड़ो मिनट बी ओके जी मरहबा पाकिस्तान का नंबर 1 नेशनल हर्बल प्रोडक्ट्स ब्रांड मरहबा शरबत गुलबहार ठीक है जी ये मोटरसाइकिल है ये खणी वेंदे तू पहिरें अख दे विझंदे त आउट थी वेंदे ओके तो तव्हांजो टाइम शुरू थिए थो हाणे 3 2 1 एंड म्यूजिक शाबाश
1 2 3 4 5 हाँ जल्दी 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 शाबाश म्यूजिक 1 2 3 4 5 बाल खड़ शाबाश शाबाश म्यूजिक गड़ जो 9 8 7 1 ओके जबरदस्त बाल दे बाल ओके बस एडा छाती हेलो वाह इनके जूस पियारियो पुट क्विज जो जूस पियारियो शाबाश जल्दी हाँ छो भला छो डायरेक्टर छो एकलू आइसक्रीम खाईंदो एकलू आइसक्रीम हिननि खे तो खारायां क्विज जूस इनके प्यारे छॾियो ॿियो तोखे मसालो थैंक यू भाई महिरबानी डायरेक्टर मुंहिंजो भाई ॾाढो तंग कंदो आहे मूंखे अब घणा बाल विधई 2 बाल ऐं 5 चक्कर हलिया दोस्त 2 बाल ऐं 5 चक्कर ओके त म्यूज़िक टाइम 3 2 1 एंड म्यूजिक शाबाश 1 2 3 4 5 अब जल्दी शाबाश ओके पकड़े छो था वचो पाणे ही वञे पकड़े छो था वञो था 1 2 3 4 5 अबा हलिया जल्दी शाबाश जल्दी हाँ भाई 1 4 3 2 1 बस घड़ा चक्कर आया है तीन चक्कर ओके जी 2 बाल 3 चक्कर इसको तो घर भेजो जल्दी बाबा तू तो घर वन इनके गिफ्ट जो शाबाश गिफ्ट जो छा कजे मरहबा शरबत गुलबार हलिया दोस्त 3 बाल विझ बाइक खड़ी वन शाबाश न त बाइक वारो ही आइसक्रीम खावाई पियो ओके तो वो तव्हांजो टाइम शुरू थिए थो हाणे 3 2 1 एंड म्यूजिक 1 2 3 4 शाबाश 5 बाल खड़ बज ओके जी 1 2 3 and 4 5 जल्दी बाल खड़ बज बाकी हिकिड़ो बाल 1 2 3 9 8 7 6 5 4 3 2 and 1 मोटर बाइक अब दे वाल खुश जूस करिया कोई जूस करिया इधर से कोई आवाज आ रही थी माइक दो इसको तुम 5 बोल रहे थे लो हाँ 1 सेकंड 4 नहीं 5 क्यों बोल रहे थे फिर क्योंकि 4 चक्कर लगाऊंगा तो 4 होंगे बाइक मुझे एक ही मिलती है यहाँ पे लेकिन तेरे लिए मैं रिस्क उठाता हूँ 5 बाल डाल तुझे दूसरी बाइक देता हूँ 4 चक्कर में 5 चक्कर में चैलेंज करते हो तो चैलेंज कबूल भी करो ना आ जाओ
आ जाओ मरहबा शरबत गुलबहार ये मोटर बाइक तव्हां सां गॾु वेंदी भाई अचो 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 मरहबा शरबत गुलबहार तू तो वञ बा लाइबा जो गिफ्ट ॾे गिफ्ट पर ज़बरदस्त लाइबा मोटरसाइकिल खणी वेंदे हींअर घरे या छा मुबारक हुजे हल भाई थैंक यू भाई ज़ोरदार ताड़ियूं दोस्त जे लाइ खड़ी वञो ओके 5 चक्कर 5 चक्कर के 5 बाल तुझे उधर भेज दें दे दिया तो बाइक दे दूंगा क्योंकि चैलेंज किया है दादा तुमने ओके कुछ हिकिड़े मिंट हिकिड़ो ओके तो तव्हां जो टाइम शुरू थिए थो हाणे हिकिड़ी बाइक निकिरी चुकी आहे इहो आहे दमादम सेन ओके जी 3 2 1 एंड म्यूजिक 1 2 3 4 5 एक बाल शाबाश 1 2 3 4 5 कुछ नहीं होगा हम क्या इधर चले यस 1 2 3 4 5 बस खड़ ओके जी 9 8 7 6 5 4 3 2 1 इधर आओ चैलेंज मत किया करो मुझे बड़ा वो जिद हो जाती है कि नहीं चैलेंज में कार भी देते था तुम्हें लाइफ बॉय जो गिफ्ट है लाइफ बॉय शैम्पू जबरदस्त गिफ्ट है पर तव्हां सां गॾु वेंदो ज़ोरदार ताड़ियूं न चाहिए ज़ोरदार ताड़ियूं चैलेंज कबूल सिर्फ मां कंदो या ॿियो केरु न कंदो आहे ओके जी मां छा करो इग्लू आइसक्रीम खाओगे ऐसे नहीं इग्लू आइसक्रीम कौन कौन खाएगा हम सब खाएंगे इग्लू आइसक्रीम केर खाइंदो इग्लू आइसक्रीम कौन कौन खाएगा ओके जी इग्लू आइसक्रीम खिलाओ बेटा जल्दी शाबाश इतनी लेट करोगे तो कौन आएगा तुम्हारे पास आइसक्रीम खाओगे अच्छा बेटे सबनी के प्रोग्राम में ब्रेक जो वक्त हुआ है बरसात इनामन जीते थी जित खुलन लिफाफा बंद दमादम सिंह दमादम से कराची का ॿाहिरां कहिड़ा दोस्त आहिनि कराची से ॿाहिरां कहिड़ी फैमिलियूं आहियूं आहिनि मूं वटि तव्हां किथां आया हो माइक दो जल्दी इधर पीछे कहाँ से जाओगी बीनिश हाँ किथां आया हो गंबट खां आया हो ख़ासि शो जे लाइ आया हो बिल्कुल ज़बरदस्त तव्हांखे हाणे पार्टिसिपेट करियो था हेॾा ही किथां आया हो तव्हां मातली खां आया हो माशाल्लाह किथां आया हो गुट को तो गड हवा खेरपुर मीरस का माशाल्लाह भाई जोरदार ताड़ियूं शिकारपुर लाड़काणे मां केरु आयो आहे केरु कोन आयो आहे ओके भाई त नेल्सन जो वज़न ऐं जेके असांजा ॿाहिरां महिमान आहिनि अॼु कराची खां ॿाहिरां उन्हनि सां खेॾंदासीं अब तव्हां छा था चओ त बॉइज़ सां खेॾूं या गर्ल्स सां खेॾूं बॉइज़ या गर्ल्स बताओ जिसकी आवाज़ ज़्यादा आएगी या तो लड़कियों की आवाज़ या तो लड़कों की आवाज या तो लड़कियों की आवाज या तो लड़कों की आवाज तो फिर असां पंहिंजे छोकरनि सां था खेॾूं बॉइज़ सां खेॾूं था ठीकु आहे जी बॉइज़ सां छा कजे नेल्सन पेंट रंग जिंदगी का मातली वारो दोस्त अचे शाबाश तव्हां अचो था तव्हां अचो साईं तव्हां किथां आया हो हा हलिया
हलिया हलिया हलिया जल्दी 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 नेल्सन पेंट्स रंग जिंदगी का भाई आ जाओ इधर अभी काम ही बहुत हो गया आ जाओ जिंदगी बनाओ हमारी आके आ जाओ इधर भी नेल्सन पेंट्स है छाक जी छाक जी छाक जी ओके बहुत गेम है और बहुत गेम है मुकाबला करोगी इनसे मुकाबला करोगी इधर बताओ कर सकती हो तो आ जाओ छोड़ दो इधर आ जाओ भाई इधर आ जाओ अदा ये गेम कुछ हीअं है ही जेके डब्बा तव्हांजे साम्हूं पिया आहिनि हीअ आहिनि वज़नदार कंहिंमें आहे 1 किलो कंहिंमें आहे 2 किलो कंहिंमें आहे 3 किलो कंहिंमें 4 कंहिंमें 5 त तव्हांखे डब्बो ईअं मथे खणणो आहे हेठि रखे चेंज बि करे सघो था मथे खणी सोचणो आहे हिन में घणो वज़न आहे जेको सभ खां हल्को डब्बो हूंदो उहो रखिणो आहे असांखे हिन पासे उन खां थोरो वज़नी हिते उन खां थोरो वज़नी हिते उन खां वज़नी हिते उन खां वज़नी हिते मतिलबु 1 किलो 2 किलो 3 किलो 4 किलो 5 किलो तरतीब ॾियणी आहे ठीकु आहे समझ में अची विया 1 मिंट जो टाइम आहे पर जेतिरो थी सघे घटि में घटि टाइम में तव्हां तरतीब जो तरतीब ॾेई वञो हथु मथे कजो ठीकु आहे पहिरियां केरु ईंदो तव्हां वाह भाई वाह हिकिड़ो मिंट तव्हांखे गिफ्ट ॾींदुसि मां तव्हां जो कॉन्फिडेंट ॾाढो ज़बरदस्त आहे नेल्सन पेंट जो गिफ्ट खणी आहे नेल्सन पेंट जो पहिरियों ई तोखे गिफ्ट ॾियां थो पर जेको ही इनाम खटी थो उनखे ॾींदुसि आउं डिनर सेट ठीकु आहे अचो साईं तव्हांखे टाइम ॾियूं था टाइमर रेडी है भाई ओके किधर रेडी है 3 2 1 एंड म्यूजिक किधर है उधर है काफी दमादम से शाबाश क्या बात है भाई दमादम से दमादम से दमादम से दमादम से दमादम से दमादम से जल्दी ॿुधाइजो थियो 41 सेकंड 40 सेकंड 41 सेकंड ओके जी त हिन में छा हुजणु खपे वैसे तो शोर बहुत कर रहे थे अब देख रहे हो माल दूसरी जगह जा रहा है तो आवाज ही बंद हो गई अल्लाह छा कजे तो हिन में छा हुजणु खपे 1 किलो आहे 1 किलो हिन में छा हुजणु खपे आहे 2 किलो हिन में छा हुजणु खपे आहे 3 किलो हिन में छा हुजणु खपे आहे 4 किलो आहे 5 किलो जबरदस्त 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 वेल्डन वेल्डन 41 सेकंडनि में हिन दोस्त नेल्सन जो वज़न तरतीब ॾिनो आहे ऐं ॿियो दोस्त ॾींदो 40 सेकंडनि में छो त करिणो आहे असांखे 41 सेकंड वारे खे आउट ठीकु आहे जी काॾे विया केरु आहे सलीम आ जाओ भाई मातली वारो दोस्त अच्छा 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 त पोइ तव्हांजो टाइम शुरू थिए थो हाणे 3 2 1 एंड म्यूजिक आए हैप्पी बर्थडे भाई हैप्पी बर्थडे जज्बो हिननि दोस्तनि में जज्बो आहे ए जज्बा ए जज्बा जुनू ओ तो हिम्मत हार जुस्तजू जो करे वो छुए आसमान मेहनत अपनी ओके 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 39 सेकंड्स 39 सेकंड जेकॾहिं हीअ तरतीब सही आहे त ही दोस्त थी वेंदो आउट त पोइ छा थो लॻे त तरतीब सही कई हूंदी न कयो हूंदो त हिन में छा हुजणु खपे 1 किलो है ओ नो गिफ्ट ॾियो भाई गिफ्ट ॾियो नेल्सन पेंट जो ख़ूबसूरत गिफ्ट ओके हलिया दोस्तो होॾे मुंहुं कयो होॾे ॾिसो कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा ख़ुशि आहियो छा चङा भला ज़िंदगी भई कारो वॻो पाए हो एॾो प्यारो ॻाढ़ो छा फेशियल कराए गानो तोखां ॿुधां थो हलिया ॿुधां थो टेंशन न कर हा सॾु कयूं न अचो बाबा हलिया दोस्त हलिया ओके नेल्सन पेंट्स रंग ज़िंदगी का ऐं नेल्सन पेंट जी हिकिड़ी ख़ुशूसियत आहे ही पेंट तव्हांखे 25% एक्स्ट्रा कवरेज ॾींदो आहे जेको तव्हांखे क्या उर्दू में पढ़ देता हूँ नेल्सन पेंट की ख़ुशूसियत भी त छ ईदा या ओॾे मुगर हलो ओॾे मुगर
तुम बनाओ बेटा दोबारा डब्बे, तू इधर मुंह कर, तू उधर कर। हाँ ओके भाई, नेल्सन पेंट की खुसूसियत ये पेंट आपको 25% एक्स्ट्रा कवरेज देता है, जिससे आपकी कम कीमत के मकदार में ज्यादा एरिया पेंट कर सकते हो। ओके अच्छो भाई, हलिया दोस्त, हलिया हलिया हलिया। ओके तो तहां जो टाइम शुरू थे तो हाणे 3 2 1 एंड म्यूजिक। हेठ भी रखे सकी दो, डबो हेठ रखे मटाए सकी दो, हेठ रखे मटाए सकी दो। छुए आसमान मेहनत अपनी होगी पहचान, कभी ना भूलो सबकी नजरों में पाकिस्तान, कभी ना भूलो पाकिस्तान है हमारा, पाकिस्तान है तुम्हारा। ओके आउट आउट थी वियो पहिरियों ई तूं, हे काॾे हलियो वे तूं 48 सेकंड ते, अञा पियो खरी छा ॻोल्हे ॾिसी आ जे हिन में छा आहे। ओके भाई, मैक्सीफाई एनर्जी जो ख़ूबसूरत गिफ्ट तव्हां सां गॾु ईंदो। दोस्त तव्हां होॾे मुंहुं कयो, वाह भाई, हिन दोस्त घणनि सेकंडनि में कयो आहे? 42 41 वेरी गुड, वेरी गिफ्ट दे हिनखे, गिफ्ट दे, गिफ्ट खणी आ, शाबाश शाबाश, ज़बरदस्त, जेको मुंहिंजो साथ ईंदो आहे। टाउन 1 जो ख़ूबसूरत गिफ्ट, हा हा हलिया हलिया, ॾियां थो तोखे, उहो बि ॾियां थो, टेंशन न खण। ओके टाउन 1 जो ख़ूबसूरत गिफ्ट, इहो बि मुंहिंजो क्लाइंट आहे, अरे हिन इहो वरी चवंदो मुंहिंजो गिफ्ट न ॾिनई, हाँ आज खां बंदि गिफ्ट, हाँ खिला देता हूँ। ओके सही थी वियो भाई, हिन हेॾे होॾे ॾिठो कोन। ओके त तव्हांजो टाइम शुरू थिए थो हाणे 3 बी डबल हथ न ईअं डबल, दोबारा रीस्टार्ट जल्दी। ओके डबे में हथ दर्ज, ओके होॾे मुंहुं कर थोरो। ओके 3 2 1 एंड गो, शाबाश शाबाश, ताड़ियों से कर, जल्दी जुस्तजू जो कहे वो छुए आसमान, मेहनत अपनी होगी मिलके पहचान, कभी ना भूलो सबकी नजरों में पाकिस्तान, कभी ना भूलो पाकिस्तान है तुम्हारा। ओके स्टॉप, 38 सेकंड, वॾो सियाणो आहे, बोर्ड ॾिसे थो घणो स्कोर थियो आहे। अच्छा वॾो सियाणो आहे भाई, हिन में छा हुजणु खपे? 1 किलो है, हिन में छा हुजणु खपे? 2 किलो है। ओह नो ओके कोई ॻाल्हि कान्हे भाई, ज़बरदस्त भाई। लाइव हुआ शैम्पू जो ख़ूबसूरत गिफ्ट खणी आहे, ज़बरदस्त महिमान आहे, परे जो महिमान आहे असांजो। लाइव बॉय शैम्पू केर घर में यूज़ कंदो आहे भाई, शाबाश। ओके भाई, लाइव बॉय शैम्पू जो गिफ्ट तव्हां सां गॾु ईंदो। नेल्सन पेंट रंग ज़िंदगी डिनर सेट तव्हां सां गॾु ईंदो। ऐं हैप्पी बर्थडे, जनमॾींहं जूं मुबारकूं हुजनि, ज़ोरदार ताड़ियूं दोस्त जे लाइ भाई। ओके भाई, जल्दी कप मीनार लगाओ। सिंध जी नंबर 1 चाय, टपाल मेजबान जो खूबसूरत सेगमेंट। आप आ जाओ, अब आप आ जाओ बस, जिंदगी में आप आ जाओ, गेम खेल लो, आ जाओ, आप भी आ जाओ। सिंध जी नंबर 1 चाय, टपाल मेजबान, आ जाओ। 3 मेरी बहनें बस काफ़ी हैं, 3 बहनें काफ़ी हैं। सिंध जी नंबर 1 चाय, जल्दी टपाल मेजबान, आई टपाल मेजबान जो कप मीनार, आ जाओ, जल्दी आओ, जल्दी रखो, जल्दी, शाबाश, जल्दी, टाइम ना है। ओके भाई, सिंधी नंबर 1 चाय, टपाल मेजबान जो खूबसूरत सेगमेंट है, खबर है कि ठाड़ा है? सुने मेरी बात जी बेट, उर्दू में बोलूँ? अच्छा, उर्दू में ये है कि ये जो कप सामने है आपके, ये इस कप का बनाना है आपको टावर, मीनार बनाना है, जो बचपन में हम खेलते थे पिकलियाँ खेल के, ठीक है जी। इन तरीके से गिलास रखना है, इस तरीके से आपको गिलास रखने और मीनार बनाना है बड़ा। जो 1 मिनट में ज़्यादा से ज़्यादा गिलास रखेगा वो ले जाएगा यहाँ से टपाल मेजबान का खूबसूरत गिफ्ट। ओके जी, तो कौन आ रहा है पहले? आ जाए। ओके तो तहां जो टाइम शुरू थे तो हाणे, हाँ आ गया, हाँ ओके 3 2 1 एंड म्यूजिक, शाबाश।
शाबाश, क्या बात है जी। रंग, खुशबू, आई जायके साथ टपाल मेजबान थे थी सिंध जी नंबर 1 चाय। यस, सिंध जो शान, सिंध जो मान, टपाल मेजबान। सलमान रिंद तुझे मैं बहुत मिस कर रहा हूँ सलमान, थक गया, कामरान थक गया, थक जी पयो। शाबाश, टपाल मेजबान, वाह भाई वाह। शाबाश, किरे नहीं, किरे न, बाल न किरे। 50 सेकंड हो चुके हैं भाई। 9, 8, 1, ओके बस, ओके जी, पीछे हो जाए। टपाल मेजबान पर तेरे थी होती। ओके, टपाल मेजबान 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 कप्स भाई, जबरदस्त, बहुत आला, बहुत आला, शाबाश। ही सलीम ही मुझे वसीम से ही मिली वजह त अल्लाह जिंदगी मुझे आसान थी वजे। अच भाई आज। ओके जी, टपाल मेजबान 3 2 1 अब बीत है। एक बार फिर स्टार्ट करो बेटा, शाबाश। क्या करें, एक मिनट सब्र करें। ओके, 3 2 1 एंड म्यूजिक। शाबाश, जल्दी 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 जल्दी। जल्दी, जिंदगी नंबर 1 चाय, टपाल मेजबान। बनाओ बनाओ बनाओ। स्टॉप। ओके जी, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 कप गिफ्ट जो होती है, गिफ्ट जो मैक्सीफाई एनर्जी गिफ्ट जो जल्दी जल्दी आ जाए ता आचो। ओके जी, सिंधी नंबर 1 चाय, टपाल मेजबान 1 3 2 1 एंड म्यूजिक। शाबाश, जल्दी जल्दी। 9 8 7 6 5 4 3 2 1। टपाल मेजबान 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 कप भाई गिफ्ट जो दिए जल्दी गिफ्ट जो। शाबाश, मैक्सीफाई एनर्जी जो खूबसूरत गिफ्ट आ कर दो भाई। जल्दी अचो जल्दी अचो, जल्दी 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 ता जो टाइम शुरू थे तो हाँ 3 2 1 एंड म्यूजिक। जल्दी जल्दी खिलता सही थोड़ो चमनदा डायरेक्ट खिलते हैं। कौन सी टेंशन है, कौन सी टेंशन है, परेशानी है? शाबाश, करियो ना
समझा पयो 9 8 7 6 5 4 3 2 1 ओ जबरदस्त टपाल मेजबान 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 ओहो 16 17 18 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 भाई जोरदार ताड़ियूं टपाल मेजबान जो ख़ूबसूरत गिफ्ट आदा कर तो भाई टाउन वन जो ख़ूबसूरत गिफ्ट आदा कर तो मां वठा तो इते नंढो ब्रेक हीअं प्रोग्राम जो नालो आहे दमादम से बरसात इनामन जी थे थी जित खुलन लिफाफा बंद दमादम सिंध दमादम सिंध दमादम से ओके भाई ब मूंखे कपल खपनि ब ज़ाल मुड़ुस खपनि जेके कंदा पाण में झेड़ो ऐं ॾाढो ज़बरदस्त झेड़ो कंदा त पोइ खणी वेंदा साडा पांडा केमिकल जो ज़बरदस्त गिफ्ट ब ज़ाल मुड़ुस खपनि बहन भाई भी हो सकते भाई जोड़ी चाहिए कैसा खरीदी है हाँ शोर कहें उसके साथ आओ आ जाओ शाबाश ॿियो केरु आहे भाई हिन पासे केरु आहे भाई कैसा खरीदे इधर आ जाओ कहाँ है बहन अचो पुट अरे तव्हां त खेॾी चुका आहियो न सबर जो नहीं खेले किसके साथ आओगी आ जाओ जल्दी पांडा केमिकल सफाई और हिफाजत साथ टाइम सफ़ा थोड़ो आहे छो त मां 9 बजे फिक्स ईंदो आहियां ऐं 11 बजे फिक्स आऊं घर हली वेंदो आहियां छो त हीअ आहे दमादम सिंध जल्दी पाण प्रोग्राम खे ख़तमु कंदासीं हाणे छो त भई अचो टाइम सफ़ा घटि आहे एक सेकंड छा आयो पाण में छा थियो आप कौन हो आपस रिश्ता हस्बैंड वाइफ है जी। माशा लड़ते हो घर में बिल्कुल नहीं बिल्कुल नहीं लड़ते तो इधर लड़के दिखाओ ठीक है बेटा ये लड़ते हैं आपसे नहीं ये आपसे लड़ती हैं तो वो क्या लड़ोगे कोशिश हलो कर विड़ो लेंगे विड़ो हले भाई अचो जल्दी अचो हल जल्दी हाँ शुरू क्या बोला लड़ो विड़ो लड़ो आपस में कोई भी टॉपिक उठाओ हाँ ऐसे करके शुरू जी क्या बोले बोलना है जा रहे हो दही लेके आइयो हाँ बोल तुम क्या लड़ोगे बेटा चलो थैंक यू वेरी मच भाई हिन गिफ्ट दियो अचो तव्हां अचो चलो भाई ही तव्हां पाण में छा थियो हस्बैंड वाइफ आयो माशाल्लाह अचो अदा अचो अदी हाँ भाई छा ते जहिड़ो आहे तव्हांजो बस टाइमिंग ते जहिड़ो आहे हाँ ओके शुरू थियो मां तोखे चवंदो आहियां तूं रोज़ मूंखे देरि कराईंदी आहीं छो सराइकी ॻाल्हाए सघूं था हाँ गलाओ सराइकी थी गलाओ हाँ अब तेको मैं आखिंदा रहंदा यार तू देर न कर वंदी कर मेको कम कर घणा होंदा है क्यों हर बार मैं ही करे सा हां हर बार देखो ही करना है क्यों क्या मैं मर खेलो ना, खेलो ना। कम कर भी देखड़े होंदे जरूरी नहीं मैं सजा दी घर बैठा हुआ तो मैं भी जॉब करेंगी तेरे को टाइम देंगी है ना मेरे को बेशक टाइम दे दिया है पर घर को भी तेको टाइम देना है मेरे को बाहर को भी टाइम देना है नौकरी भी देखनी है कामकार भी देखना है हाँ मैं सबको टाइम दे दिया केकू देखो ओके बस मेको हाँ। मेको तेको वाइट पसंद है मेरे को ब्लैक पसंद है अच्छा दी जल्दी हाँ भाई क्या हो आपस में छा हो ये मेरा भांजा है मामी भांजे चलो लड़ो माइक ऊपर ये बात मैंने तुम्हें क्या बोला था दही लेकर आओ कब से मैं रोजे के लिए इंतजार कर रही हूँ इफ्तारी बनानी है मुझे तुम सुनते नहीं हो बिल्कुल भी खुली हुई है माइक खोलो माइक बंद हो गया भाई तौफीक तुम्हारा बैकअप माइक दो शाबाश हाँ ये खुला हुआ है हर वक्त मोबाइल चलाते रहते हो लड़कियों से बातें करते रहते हो चल रही है शुरू करो कब सुनोगे तुम मेरी बात एक सेकेंड दांत निकालने से बात नहीं होती है बात करने से बात होती है ओके बात करो कब सुनोगे तुम मेरी बात मोबाइल की जान छोड़ो तो दही लेकर आओगे तो मैं अफ्तारी बनाऊंगी ना भाई ये क्या बात हुई मैं भाजी को शिकायत बोलूंगी तुम्हारी तुम सुनते नहीं हो बिल्कुल भी मेरी बात हर वक्त बस कानों में ब्लूटूथ लगा लिए और ना सुनना है मामी की बात कुछ भी ना मामू की सुननी है भाई इस तरीके से थोड़ी चलेगा घर ओके बताओ मैं कैसे तुम्हारे आप लिए इसकी अफ्तारी फुफ्फू बनाऊं? हो या मामी हो मैं मामी हूँ मामी ने बड़ी कोशिश की भांजे को भांजा बेचारा चुप ओके भाई जोरदार ताड़ियों फैसलो तव्हांखे करिणो है फैसला आप लोगों को करना है कि किसने अच्छा झगड़ा किया दोनों में से एक तो सराइकी झगड़ा था एक उर्दू झगड़ा था तो भाई तव्हांखे फैसलो करिणो है त कंहिं सुठो झगड़ो कयो
जंहिंखे लॻे थो हिननि ॾाढो ज़बरदस्त झगड़ो कयो भाई, जंहिंखे लॻे थो हिननि झगड़ो कयो, ये आपकी फैमिली है पूरी, तो क्या लगा वो सिराए की जेड़ा झगड़ा भला, हाँ एड़ा झगड़ा भला थी असां क्या करूं, तुसां वरी थक भला खटी ही कोन सकदे पियो, के करूं असां, तो भाई जंहिंखे लॻे थो हिननि जहिड़ो सुठो कयो, अच्छा जो बजी थी तालियां वो भी नहीं बज रही अब, जंहिंखे लॻे थो हिननि ॾाढो, ओके भाई पांडा केमिकल जो सूप गिफ्ट खणी आ, पांडा केमिकल जो ही गिफ्ट तव्हां सां करवी थो भाई, ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि, ज़ोरदार ताड़ियूं। ओके जी टंग ट्विस्टर गिफ्ट ले आओ, गिफ्ट ले आओ, शाबाश। ओके जी लालू खेत के लाल के गाल लाल लाल, लालू खेत के लाल के गाल लाल लाल, बोलो बेटा, हाँ बोलो। लालू खेत के लाल के घर लाल लाल, लालू खेत के लाल के घर लाल लाल, लालू खेत के लाल के घर लाल लाल, लालू खेत के लाल के घर लाल। ओके जी सिया जो खूबसूरत गिफ्ट आ सा, हाँ कंबर में बग्गा गाबा, कंबर में बग्गा गाबा, कंबर में बग्गा गाबा, माइक दो, बैठ जाओ बेटा बैठ जाओ। कंबर में बग्गा गाबा, कंबर में बग्गा गाबा, कंबर में बग्गा गाबा, कंबर में बग्गा गाबा। मैक्सीफाई एनर्जी जो खूबसूरत गिफ्ट आ सा भी दो भाई, बेनिशा माइक ले आओ पहले जल्दी, हाँ। कंबड़ में बग्गा गाबा, कंबड़ में बग्गा गाबा, कंबड़ में बग्गा गाबा, कंबड़ में टाउन वन जो खूबसूरत गिफ्ट आ सा भी दो भाई, हाँ कच्चा पापड़ पक्का पापड़, हिन करे माइक, कच्चा पापड़ पक्को पापड़, 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 कच्चा पापड़ पक्को पापड़। ओके भाई हर्बियन नेचुरल्स जो गिफ्ट, चोरी तोड़ी नोरी चोरी, चोरी तोड़ी क्या है ये लिखा तुमने, चोरी तोड़ी नोरी चोरी, अरे चोरी तोड़ी नोरी चोरी, चोरी तोड़ी नोरी चोरी, तोड़ी तोड़ी नोरी तोड़ी, तोड़ी तोड़ी नोरी तोड़ी, तोड़ी तोड़ी नोरी तोड़ी, तोड़ी तोड़ी नोरी तोड़ी। इधर दो हर्बियन नेचुरल्स जो खूबसूरत गिफ्ट छा याद करनी है। ओके भाई अब बात सुनो भाई, अच्छा ॻाल्हि ॿुधो हाणे, मूं वटि अॼु स्पेशल गेस्ट वेठा आहिनि जेके दिलि सां न, दिलि जी नज़रुनि सां ॾिसंदा आहिनि, पंहिंजी अखियुनि सां नथा ॾिसी सघनि, स्पेशल मुंहिंजा गेस्ट आहिनि, गेस्ट आहिनि, हिन जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि। माशाल्लाह हिननि जे लाइ गिफ्ट कहिड़ा खणी ॾे, ॿिया गिफ्ट खणी आ, शाबाश गिफ्ट खणी आ, सिया जो गिफ्ट खणी आ, ये पांडा केमिकल, ये लो बेटा, एक सेकेंड बस मैं आइंदा आने नहीं दूंगा आपको अपने शो, छो अम्मा छो रोज अची वेठी है, छो चुप करे वे, हे गिफ्ट दे, हे वट सिया जो गिफ्ट, बस खुश थी वई है, सिया क्रीम जो ही वट तू गिफ्ट, ॿियो ॿुधा मैक्सीफाई एनर्जी जो गिफ्ट तव्हां सां गॾु वेंदो, पांडा केमिकल बेटा, चला जाऊंगा मैं घर पे छुट्टी करके, ये लो बेटा मैक्सीफाई एनर्जी जो, तिफल बेबी डायपर्स, तिफल बेबी डायपर, सबर करो, उधर जाओ, वो माएँ कहाँ हैं जिनको तिफल बेबी डायपर्स चाहिए, कौन सी मेरी माएँ, तिफल बेबी डायपर्स, शाह कजे ही भाई टाउन वन जो खूबसूरत गिफ्ट, ये लो टाउन वन लाइबॉय शैम्पू, पांडा केमिकल, लाइबॉय शैम्पू, ये लो लाइबॉय शैम्पू। मांगने वाले अच्छे नहीं लगते मुझे, जो मांगते हैं वो अच्छे नहीं लगते मुझे पता है किसको देना है। टाउन वन जो खूबसूरत गिफ्ट, ये लो बेटा, मत छीनो, छीना झपटी नहीं हो चलती इधर। टाउन वन अदाए टाउन वन तव्हां जे लाइ, लाइबॉय जो गिफ्ट बि तव्हां जे लाइ, हुनखे पोयां लाइबॉय जो गिफ्ट ॾे, लाइबॉय जो गिफ्ट। ओके जी प्रोग्राम जो वक्त मां वठा तो हाणे अवां खां इजाज़त। इंशाल्लाह ज़िंदगी क़िस्मत ऐं तबियत सां तो वरी तव्हां सां सुभाणे थींदी मुलाक़ात। मज़ा आया तो तालियां बजाएं। ओके जी मां वठा तव्हां खां इजाज़त। इंशाल्लाह ज़िंदगी क़िस्मत ऐं तबियत सां सुभाणे रात जो थींदी मुलाक़ात। लव यू ऑल, गुड नाइट, सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।